इमाम हसन हुसैन जूं 4 फज़ीलतूं मिठे मिठे सभिनी खां सुठे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान। नंबर 1, हुसैन मूं मां आहे ऐं मां हुसैन मां आहियां। नंबर 2, हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह अनुमा जन्नती नौजवाननि जा सरदार आहिनि। नंबर 3, जंहिं हिननि ॿिन्ही यानी हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अनुमा सां मोहब्बत कई, उन मूं सां मोहब्बत कई, ऐं जिन हिननि सां दुश्मनी रखी उन मूं सां दुश्मनी रखी। नंबर 4, ये ॿई शहज़ादा यानी इमाम हसन इमाम हुसैन रज़ी अल्लाह अनुमा दुनिया में मुंहिंजा गुल आहिनि। गुल मीनिंग फूल। बाग जन्नत के हैं बहरे मदगा खाने अहले बैत, तुमको मुजदा नार का ए दुश्मनाने अहले बैत। ए आशिकाने साहबा अहले बैत मुहर्रम शरीफ जिन मुबारक महीने में हसनैन करीमैन जे इसाले सवाब लाए दावत इस्लामी जे सुन्नत भरे मदनी काफिले में 8, 9, 10 मुहर्रम या पूरे महीने में कम अज कम 1 बारी सफर जरूर कजो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद।